नाज़रीन, सरहद भरसा फतेहपुर में पीपी अगवान मीर एहसान खान सिंधराणी मीर हमज़ा खान सिंधराणी पारां अमुन मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें घोड़नि जी शानदार ड्रोड़ बि कराई वई। वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल हई सामन जी हिन रिपोर्ट में। तोड़े जो पूरी दुनिया जदीद दौर में दाख़िल थी चुकी है, मगर सिंध के अंदर अज भी घोड़े सवारी जो शौक़ अरूज ते है। अज भी सिंध के झरन ऐं झंगन में घोड़न जा शौक़ीन घोड़न की दौड़ जा मुकाबला कराए सिंध की क़दीमी सकाफ़त के उजागर कंदा पिया अचनि। सरहद भरसां फतेहपुर में पीपी अगवान मीर एहसान खान सुंदराणी ऐं मीर हमज़ा खान सुंदराणी पारां अमुन मेलो कराए, जंहिंमें सूबाई सलाहकार सरदार मंगुल खान बर, मीर मंजूर खान पवर, मोहम्मद खान जोनेजो, मीर शफकत खान जखराणी। अमुन मेले में मीर मंजूर खान पवर के घोड़े पहिरें जोड़ में ड्रोड़ खटे माहौल के लुटे वरितो। ॿी ऐं टी पोजीशन खणंदड़ घोड़नि जे सवारनि खे ट्रॉफियूं ऐं इनाम पिणु ॾिना विया। उन मौक़े ते अमुन मेले में शरीक थींदड़नि जो आवाज़ न्यूज़ सां चवणो हो त ख़राब इकोनॉमिक सिचुएशन आहे, महंगाई टाइम में हिकिड़ो रिलीफ मिले तो पियो, ज़हनी सुकून मिले तो माण्हुनि खे तफ़री ॾिसी करे। त इंशाअल्लाह अल्लाह तौफ़ कंदासीं त इहा अञा वधनि मेला। असां आहिनि जेके स्पोर्ट्स मिनिस्टर आहिनि त उन्हनि खे रिक्वेस्ट रखंदासीं त इनके पोडियम चवनि था और ट्रैक के हिसाब से जेके रिक्वायरमेंट्स आहिनि ॿुधायूं त उहो बि कोशिशि कंदासीं। एॾो सुठो हिकिड़ो स्पोर्ट आहे, इनके प्रमोट करण जी पूरी कोशिशि कंदासीं। 2007 खां वठी करे मूं शुरू कराया, जेको मुंहिंजो ही 16हों मेला आहे। अल्लाह जी महिरबानी आहे ऐं इहा हर साल असां कराईंदा आहियूं। इनमें सॼे पाकिस्तान खां घोड़ा ईंदा आहिनि ऐं ॾाढा सुठा घोड़ा हलंदा आहिनि, तफ़री थींदी आहे। ॿियो त माण्हुनि खे एंटरटेनमेंट मिली वेंदी आहे। हिकिड़ो तफ़री पए, ॿियो असां वरी घोड़नि वारनि जो शौक़ु पए पंहिंजो। ही पुराणा शौक़ु, घोड़नि जो पुराणो शौक़ु आहे सिंध में। हीअ छत ते करणु खपे पर कंदा कोन। पंहिंजी रिवायतूं तमामु पुराणो इहो रिवाजु आहे, उहो ख़तमु थी चुको आहे। पर जेके शौक़ीन उन्हनि जी महिरबानी आहे ऐं उहे शौक़ीन जेके मेलो कराइनि था उन्हनि जी महिरबानी आहे ऐं उन्हनि माण्हुनि जो जंहिं घोड़ा झली बीठा उन्हनि जी महिरबानी आहे, जेके इन रिवायत खे रस्म खे पूरो था करनि। ऐं असां चाहियूं था त इहा रिवायत रस्म पूरी हलंदी रहे। हर साल मेलो कराईंदा आहियूं। पूरी सिंध मां, बलूचिस्तान मां, पंजाब मां घोड़ा ईंदा आहिनि सवनि जी तादाद में। ऐं उन खां पोइ हिते काई मतिलबु जुआ वारो सिस्टम कोन्हे। हिकिड़ो शौक़ु आहे, जेको घोड़ो खटंदो आहे उनखे अजरक ॾींदा आहियूं, मालिक खे कप ॾींदा आहियूं। ॿियो हिते हिकिड़ो पैगाम ॾींदा आहियूं असां पूरे इलाइक़े में त अहिड़ा मेल मलाखड़ा हूंदा रहनि। पूरे मुल्क जा शौक़ीन आहिनि घोड़नि जा, उहो माना ॾिसणु ईंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। ऐं हिकिड़ो इहो अमन जो ई मैसेज आहे ऐं अहिड़ी माना सिंध में अहिड़ी एक्टिविटीज़ बि आहियूं। ऐं हिन में जेके शरीक थियण माण्हू आहिनि उन्हनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुननि इहा ई ॻाल्हि कई आहे त हिन गुट बुसट वारे माहौल में जेको आहे त हिन टाइप जा जेके प्रोग्राम आहिनि उहे माण्हुनि खे सैरो तफ़री करण जे लाइ तमामु जेके आहिनि त लाभायत साबित थींदा आहिनि। उन्हनि पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारी आहे, जंहिंमें जेको आहे त माण्हुनि खे तमामु सुठी जेका आहे त तफ़री मिले थी। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल हई सावंत, आवाज़ TV, सरहद।